कुरान मजीद के बारे में दीनी सवाल जेके तव्हांजी खिदमत में पेश पो करियां। तमाम बेहतरीन नॉलेज जेके कुरान शरीफ के मुतालिक सवाल रोज़मर्रा में जेके दोस्त पुछंदा वतन ऐं उन्हनि खे हिन हिकिड़ी क्लिप में जवाब ॾींदो वञा। कुरान मजीद में 30 सिपारा आहिनि। कुरान मजीद में 114 सूरतूं आहिनि। कुरान मजीद में 86 मक्की सूरतूं आहिनि। कुरान मजीद में 28 मदनी सूरतूं आहिनि। कुरान मजीद में 6666 आयतूं आहिनि। कुरान मजीद में 14 सजदा आहिनि। कुरान मजीद में 558 रुकू आहिनि। कुरान मजीद में 7 मंज़िलूं आहिनि। कुरान मजीद में 26 नबियुनि जो ज़िक्र आयल है। कुरान मजीद की वॾी सूरत है सूरतुल बकरा। कुरान मजीद की नंढी सूरत है सूरतुल कौसर। कुरान मजीद की सूरत तौबा में बिस्मिल्लाह ना है। कुरान मजीद की सूरत नमल में 2 दफ़ा बिस्मिल्लाह आई है। कुरान मजीद 23 सालन के अरसे में नाज़िल थियो प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मथा। कुरान मजीद के 30 सिपारे में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु विरायो। कुरान मजीद की सूरत तौबा जो ॿियो नालो है सूरे बर्रात। कुरान मजीद में 114 भेरा बिस्मिल्लाह आयो है। कुरान मजीद की शुरुआत अलिफ अखर से थिए थी। कुरान मजीद की इंतहा सीन अखर से थिए थी। कुरान मजीद जो नुज़ूल 27 रमज़ान मुबारक ते थियो। कुरान मजीद में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के इमाम चयो वियो आहे। कुरान मजीद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वधिक ज़िक्र कयो वियो आहे। कुरान मजीद पूरो करण ते दुआ घुरण सुन्नत आहे। कुरान मजीद में 12 लड़ाइयों जो ज़िक्र कयो वियो आहे। कुरान मजीद में लफ्ज़ दीन 92 भेरा आयो है। कुरान मजीद में नमाज के लाए 700 दफ़ा ताकीद आयो है। कुरान मजीद में लफ्ज़ हक़ 227 भेरा आयो है। कुरान मजीद जी सूरतुल फातिहा में अखर नून 2 भेरा आयो है। कुरान मजीद में लफ्ज़ इस्लाम 6 भेरा आयो है। कुरान मजीद जा सिफ़ाती 55 नाला आहिनि। कुरान मजीद की माना है बार बार पढ़ियो वियो। सहीफ़ा मां मुराद है नंढा आसमानी किताब। कुरान मजीद में पत्थर जो ज़िक्र कयो वियो आहे। दोज़ख के दारोगे जो नालो मालिक आहे। जन्नत के दारोगे जो नालो रिज़वान आहे। गारे हिरा मक्के खां 3 मील परे आहे। आज़ान लफ्ज़ की माना है सद पुकार आछ। वही लफ्ज़ की माना है लिकल इशारो। इस्लाम जो पुराणो नालो है दीन हनीफ। रमज़ान जा रोज़ा 2 हिजरी में फ़र्ज़ थिया। तो ये मुख्तसर सवाल जिन जी मालूमात तव्हांखे ॾिनमि। काफ़ी लातदार सवालनि जेके आउं पंहिंजे स्टूडेंट्स के भी नॉलेज में पढ़ाईंदो आहियां। जेके शागिर्द कुरान पढ़ंदा आहिनि उहे दीनी मालूमात हासिल कंदा आहिनि। तो ये मालूमात असांजे फ़ाइदे जे लाइ आहे। असां कोशिशि इहा कयूं त हिन मालूमात खे ॿियनि दोस्तनि ॾे बि शेयर कयूं, ॿियनि खे पैगाम ॾियूं त अल्लाह जो पाक कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद बुरहान रशीद जेको असांजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 23 सालनि जे अरसे में नाज़िल त थियो, पर उन में रुकू घणा आहिनि, आयतूं घणियूं आहिनि, मंज़िलूं घणियूं आहिनि। इहो अॼु हिन क्लिप में तव्हां ॾिसंदा तमामु तव्हांखे सुठो मवाद मिलंदो। अल्लाह साईं शल दीनी मसला कुरान शरीफ के मुतालिक मसला सोचण समझण ऐं उहे यादि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिलख़ुसूस हे तालिब इल्म जे लाइ बहितरीन तोहफ़ो आहे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल